अस्सलाम वालेकुम दोस्तों। दौलाब ड्रामो एक की अटोबर ते छो अंछा जे करे ना आयो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे तो मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को असांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक दोस्तों वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज भाग वारे दोस्तनि खे मिलंदी। अगर मुंहिंजो यूट्यूब चैनल तव्हां वटि पहिरीं चकर आयो आहे त तव्हां उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तो दौलाब ड्रामो इन जे करे ना आयो जो उन जी कुछ शूटिंग भी रहेला ऐं कुछ उन जी एडिटिंग भी रहेला ऐं उन में कुछ म्यूजिक न लगायो वियो। तो अहिड़े हिसाब सां दौलाब ड्रामो जी डेट चेंज कयो वियो ऐं उन जे करे दौलाब ड्रामे खे अपलोड न कयो वियो। तो तव्हांखे ख़बर आहे त डायरेक्टर पंहिंजी आईडी ते पोस्ट रखी हुई। मूंखे उम्मीद आहे त तव्हां उहा बि ॾिठी हूंदी। उन चयो त 21 अक्टूबर ते हलायो वेंदो, बहरहाल 21 अक्टूबर ते न आयो। उन जी ॻाल्हि कूड़ी निकिती। डायरेक्टर असांखे दिलासनि में रहाए छॾियो ऐं इंतज़ार में रहाए छॾियो। काफ़ी दोस्तों अॼु इंतज़ार करे रहिया, यानी 21 अक्टूबर ते इंतज़ार करे रहिया। बहरहाल दौलाब ड्रामो असांखे इंतज़ार ख़त्म कराए छॾियो। तो हाणे तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त यानी 28 तारीख़ या 1 तारीख़ ते दौलाब ड्रामे खे अपलोड कयो वेंदो। छो जो कुझु दोस्तों दौलाब ड्रामे जी एडिटिंग रहियल हुई ऐं कुझु म्यूजिक न लॻायो वियो। उन जे करे दोस्तों अहिड़े हिसाब सां दौलाब ड्रामे जी डेट चेंज कयो वियो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।